अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आऊं आहियां संझा सैयद। हल्लासीं हेडलाइंस तरफ़। पाकिस्तान खिते में सिक्योरिटी ख़तरनि बावजूद दिफ़ा ते घटि ख़र्च करे रहियो आहे। सिक्योरिटी ते ख़र्च वधाइण सां इंसानी तरक्की जी कुर्बानी ॾियणी पवंदी आहे। पाकिस्तान खिते में हथियारनि जे ड्रोड़ में शामिल न आहे। ॾखण एशिया जे हल न थियण मसइलनि सबबि सॼो खितो गुरबत जो शिकार थी वियो आहे। पाकिस्तान खिते में अमन लाइ हर मुमकिन क़दम खणी रहियो आहे। एशिया जा मसइला हल थियण सां खितो ख़ुशहाल थींदो। कश्मीर मसइलो पाकिस्तान ऐं भारत में छिकताइण जो वॾो सबबु आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो नेशनल सिक्योरिटी डायलॉग खे ख़िताब। बंडल आइलैंड लाइ कोशिशूं जारी आहिनि, पर सिंध हुकूमत सहकार न करे रहियो आहे। ॿ नवां शहर ठाहे रहिया आहियूं, 50 लख घरनि जो हदफ़ पूरो कंदासीं। नओं पाकिस्तान असल में नई सोच ऐं माइंड सेट जो नालो आहे। असांजो एहतिसाब 5 सालनि खां पोइ थियणु घुरिजे त असां छा कयो। हुकूमत हर घर ऐं फ्लैट ते 3 लाख रुपया सब्सिडी ॾेई रही आहे। हुकूमती आमदनी वधंदी त असां कर्ज़ वधाईंदा रहंदासीं। असांखे पुठिते रहिजी वियल तबके खे अॻिते आणणो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में औरतुनि खे घर ऐं प्लॉट अलॉट करण वारी तक़रीब खे ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध में कुतनि जे दाढ़ वारनि वाक़िअनि ते सिंध हाईकोर्ट जो गैर मामूली हुकुम। सिंध हाईकोर्ट सखर बेंच रतोदेरो ऐं जामशोरो जे 2 MPS खे मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो। कुतनि जे दाढ़ वारनि वाक़िअनि बाबति दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी। फ़ैसिले में रतोदेरो मां चूंडियल MPA फरियाल टालपुर ऐं जामशोरे मां चूंडियल MPA ज्ञानचंद इसराणी जी मेंबरशिप मुअतल करण जो हुकुम ॾिनो वियो। सिंध काबीना में फेरफार ज़रूरत मुताबिक़ थींदी रहंदी आहे। इस्तीफ़ाउनि जे हवाले सां पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़िह आहे। असांजी पार्टी सम्झे थी त इस्तीफ़ाउनि जी जॾहिं ज़रूरत पवंदी इस्तेमालु कंदासीं। असां यूटर्न वठण वारनि मां न आहियूं, यूटर्न खे ॿिया वठंदा आहिनि। सिंध हुकूमत खे इन साल 80 बिलियन रुपया घटि मिलिया आहिनि, इन करे मसइला थिया आहिनि। असां चाहियूं था त वफ़ाक़ सूबनि खे सेल्स टैक्स उगाड़ी जो इख्तियार ॾिए। सिंध जे वली वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में टीचर्स ट्रेनिंग इंस्टीट्यूट हुसैनाबाद जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। मरियम नवाज़ ख़िलाफ़ करप्शन केसिस जी जांच में नओं मोड़। नैब तरफ़ां मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ खे 26 मार्च ते हिक ॿिए केस में तलबी जो नोटिस मिली वियो। नैब लाहौर मरियम नवाज़ जे नाले जाती उमराह में 1500 केनाल ज़मीन जी मुबैना गैरकानूनी मुंतक़िली जी जांच में तलब कयो वियो आहे। सिंध में कोरोना जी टी लहर सबब सिंध सरकार मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियुनि वारो अमल रोकण जो फ़ैसिलो करे वरितो। तालीम सिहत ऐं ॿियनि खातनि में रिथल टेस्टूं रोकण लाइ घरू खाते तरफ़ां टेस्टूं रोकण लाइ तालीम खाते, कॉलेज एजुकेशन, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी सेक्रेटरीज़ ऐं IBA रजिस्ट्रार खे लेटर उमाणिया विया। नई कोरोना जी लहर तमामु घणी ख़तरनाक आहे ऐं हाकारी केसिस में तेज़ीअ सां इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं करे हुकूमत अवामी सरगर्मियुनि ते सख़्त पाबंदियूं लॻाए सघे थी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ख़बरदार करे छॾियो। असद उमर अपील कई आहे त माण्हू तमामु घणो एहतियात कनि। इलेक्शन कमीशन JUI फज़ल रहमान जो नालो तब्दील करण बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार शुजाउ मलिक मौक़िफ़ इख्तियार चयो त इलेक्शन कमीशन असांखे ॿुधण बिना JUI जो नालो तब्दील कयो। लाहौर जे एहतिसाब अदालत में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। मुख़ालिफ़ धिर अॻवान खे कोट लखपत जेल मां अदालत पहुचायो वियो। शहबाज़ शरीफ़ जी जुडिशियल रिमांड में 25 मार्च ताईं वार। इलेक्शन कमीशन में PTI सेनेटर फैसल बावड़ा जी नाअहली ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। फैसल बावड़ा जे वकील इलेक्शन कमीशन आॾो हलफ़नामो पेश करे छॾियो।
पीटीआई सेनेटर खिलाफ समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करण जी इस्तदा कई वई। वकील जो चवण हो त फैसल बाबड़ा क़ौमी असेंबली जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई चुको आहे, पर कमीशन अॻी पंहिंजो माइंड ठाहे चुकी हुई। लाड़काने जे ख़ानगी अस्पताल में औरत सां मुबैना इज्तमाही ॾाढाई वारो मामलो। पुलिस गिरफ़्तार थियल टिनि जवाबदारनि खे अदालत में पेश करे छॾियो। अदालत टिनी जवाबदारनि अली नवाज़ नारेजो, तौफ़ीक़ लिगारी ऐं अकील भुट्टो खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मदे जी भरिसां गाहिजा थाणे जी हद दड़ो बस स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर, 5 ॿारनि समेत 3 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। फौतनि में पुडला बख्शवासी नींगरी, शबाना जलबाणी, नीगर वलीजान ऐं सुलेमान जलबाणी शामिल। रोहिड़ी में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रक मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, 1 ॼणो फौत। टंगवाणी भरिसां नज़रवा स्टॉप वटि 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर, 1 ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। नवकोट भरिसां अकूटा शाख वटि तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में नींगर फौत थी वियो। लाड़काने भरिसां कोट मोहम्मद हसन मुगैरी में बिजली जो करंट लॻण सबब नौजवान एजाज मुगैरी फौत थी वियो। ऐं मदेजी में बिजली जे करंट में नींगर जे फौत थियण वारो वाक़ियो। नींगर शुएब सुमरो जो लाश खणाइण लाइ अस्पताल इंतज़ामिया पारां एम्बुलेंस न मिलण सबब वारिस लोडर रिक्शा ते लाश खणाए विया। वीडियो वायरल।